तफसीर नूरुल इरफान मा 100 मदनी गुल क़िस्त नंबर 7 अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तफसीर नूरुल इरफान मा 100 मदनी गुल क़िस्त 7 दुआए अत्तार। या अल्लाह पाक जेको भी मुकम्मल रिसालो तफसीर नूरुल इरफान मा 100 मदनी गुल क़िस्त 7 पढ़ी या ॿुधी वठे उनखे दुनिया ऐं आख़िरत जी भलायुनि सां माला माल फरमाए ऐं उन जे माउ पीउ समेत बेहिसाब बख्शिश फरमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं ॾींहं ऐं राति में शौक़ ऐं महबत सां मूं ते टे दफ़ा दुरूद पाक पढ़ियो, अल्लाह पाक ते हक़ आहे त हू संदसि उन ॾींहुं ऐं उन राति जा गुनाह बख़्शे छॾे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम। सूरतु ज़ुमर मां हासिल थियण वारियूं 14 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1 राहत में गुज़िरियल तकलीफ़ूं यादि करे रब खां डिॼणु मोमिननि जी सिफ़त आहे। 2 आबिद याने इबादत करण वारे खां आलिम दीन अफ़ज़ल आहे। मलाइक आबिद हुआ ऐं आदम अलैहिस्सलाम आलिम आबिदनि खे आलिम जे साम्हूं झुकायो वियो। 3 जंहिं जाइ ते तव्हांखे रब जी इबादत जी आज़ादी न हुजे उतां खां अहिड़ी जाइ ॾांहुं हिजरत करे वञो जिते इबादत जी आज़ादी हुजे। मतिलबु त सभु कुझु छॾे ॾियो पर अल्लाह जी इबादत न छॾियो। सब्र करण वारनि जो शान। 4 हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था त हर नेकी जो अजर वज़न सां मिलंदो सिवाइ सब्र जे, छाकाणि त सब्र जो अजर बेवज़न आहे। सब्र जो वज़न ई न थींदो, साबिरीन जे लाइ मीज़ान न आहे। 5 अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु जो शान इहो आहे त हू पाण बि सहाबी, संदन माउ पीउ बि सहाबी, समूरी औलाद बि सहाबी, पोटा बि सहाबी, चइनि पीढ़ियुनि ताईं सहाबियत संदन ख़ुसूसियत आहे। जीअं यूसुफ़ अलैहिस्सलाम चइनि पीढ़ियुनि जा नबी आहिनि। 6 तक़वा ऐं ख़शियत याने नाफ़रमानियुनि जे करे मोमिन जे दिलि जो ग़मगीन थियणु इहो ख़ौफ़ आहे जेको इताअत जो ज़रीओ बणिजी वञे। उन ई ख़ौफ़ ते ईमान जो दारोमदार आहे, न त मुतलक़न ख़ुदा जो ख़ौफ़ त शैतान खे बि आहे, छो त हुन चयो हो त इन्नी अख़ाफ़ुल्लाहु रब्बल आलमीन। सीपारो 28 सूरह हशर आयत 16। तर्जुमो कंज़ुल इरफान। बेशक मां उन अल्लाह खां डिॼां थो जेको सॼे जहान जो रब आहे। 7 जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु ईमान आंदो त उन्हनि हज़रत उस्मान, अब्दुर्रहमान बिन औफ़, तलहा, ज़ुबैर, साइद बिन अबी वक़ास, सईद बिन ज़ैद अलैहिम रिदवान खे पंहिंजे ईमान जी ख़बर ॾिनी ऐं खेनि बि ईमान जी दावत ॾिनी। हिननि हज़रात बि संदन तबलीग सां ईमान क़बूल कयो। सुबहान अल्लाह। मुबारक आहे उहो वणु जंहिंजा मेवा अहिड़ा शानदार हुजनि। 8 फ़सुलु साओ थियण खां पोइ जॾहिं पची रास थींदो आहे त ज़र्द याने पीलो थी वेंदो आहे, पोइ उनखे कटे भूसो ऐं दाणो अलॻि अलॻि कयो वेंदो आहे। ईअं ई दुनिया जूं बहारूं ऐं इंसान जी ज़िंदगी आहे, पहिरियां ख़ुशनुमा पोइ सभु फ़ना। तंहिं करे उन जी सावक याने दुनिया जी रौनकुनि ते भरवसो न करियो। 9 सूफ़िया किराम रहमतुल्लाहि अलैहिम फरमाइनि था त घणो खाइणु, घणो सुम्हणु ऐं घणो ॻाल्हाइण सां दिलि सख़्तु थी वेंदी आहे। घटि खाओ, घटि बीमार थींदव, घटि ॻाल्हायो, गुनाह घटि कंदव, दुरूद शरीफ़ घणो पढ़ो, बेईमान थी न मरंदव। 10 मोमिन हिकु अल्लाह खे मञण वारो बानो आहे, मुशरिक हज़ारनि जो ग़ुलाम आहे। ॿिनि घरनि जो महिमान बुखियो ऐं कुझु बादशाहनि जो ग़ुलाम परेशान हूंदो आहे त कंहिं खे राज़ी करे ऐं पंहिंजी ज़रूरत कंहिं ॿुधाए। हिक जो ग़ुलाम आराम में हूंदो आहे ऐं अहिड़ीअ तरह मोमिन आराम ऐं राहत में आहे। काफ़िर दुनिया में बि परेशान आहे ऐं आख़िरत में बि परेशान हूंदो। 11 हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम हर साल रमज़ान में हिकु भेरो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे समूरो क़ुरान पाक ॿुधाईंदा हुआ। 12 इंसान में 2 रूह आहिनि, हिकु मक़ामी या सुल्तानी, ॿियो सैलानी। पहिरीं
रूह सां ज़िंदगी क़ाइमु आहे ऐं ॿिए सां होश ऐं हवास क़ाइमु आहिनि। पहिरियों रूह मौत जे वक़्तु निकिरंदो आहे ऐं ॿियो निंड में। सुम्हण जी हालत में हिकु रूह निकिरी वेंदो आहे जंहिंसां होश में हवास क़ाइमु आहिनि। 13 हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते अक़दस आसमाननि ऐं ज़मीननि अंदरि मौजूदु अल्लाह जे सभिनी ख़ज़ानुनि जी चाबी आहे। 14 क़यामत में अंबिया किराम अलैहिमुस्सलाम मुद्दई या जी हैसियत सां ऐं उम्मत मुस्तफ़ा गवाहनि जी हैसियत सां ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाही गवाह जे शान सां हूंदा, छो त समूरे आलम जो फ़ैसिलो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जुम्बिश लब याने सिफ़ारिश सां थींदो। सुभान अल्लाह, कहिड़ो न अजीब नज़ारो हूंदो, अल्लाह पाक ख़ैर सां ॾेखारे। सूरतुल मुमिन मां हासिल थियण वारूं 10 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1 मलाइकनि जी शफ़ाअत बरहक़ आहे जो हू अॼु बि मोमिननि जे लाइ दुआए मग़फ़िरत करे रहिया आहिनि। 2 सभिनी मुसलमाननि जे लाइ दुआ। मुसलमाननि जे लाइ उन्हनि जी ग़ैर मौजूदगी में दुआ करणु ऐं बेग़र्ज़ दुआ करणु मलाइकनि जी सुन्नत आहे ऐं रब जी रिज़ा जो ज़रीओ आहे। 3 मुक़दस मक़ामनि ते वञी हम्दे इलाही सां गॾु मुसलमाननि जे लाइ दुआ घुरणु क़बूलियत जे वधीक वेझो आहे। हाजी खे घुरिजे त काबा मुअज़्ज़मा ऐं सुनहरियुनि ॾियारियुनि ते सभिनी मुसलमाननि जे लाइ दुआ करे। 4 मलाइक असां मुसलमाननि खे इन करे दुआऊं ॾेई रहिया आहिनि त जीअं साए गुंबज़ वारो सुनहरियुनि ॾियारियुनि वारो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खाइनि ख़ुशि थी वञे। असांखे बि घुरिजे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ुशि करण लाइ संदन आल ऐं असहाब उन्हनि जे मदीने वारनि खे दुआऊं ॾींदा रहूं, संदन तज़किरो कंदा रहूं। बुज़ुर्गाने दीन जे उर्स जो इहो ई मक़सदु आहे। 5 कुझु दिलि जे लिकियल शयुनि ते बि हिसाब ऐं अज़ाब थींदो, जहिड़ोकि बुरा अक़ीदा ऐं बुरा इरादा, याने जिन ते अमल करण जो पको इरादो कयो वियो हुजे, हा पर ग़ैर इख़्तियारी बुरनि ख़्यालनि ते पकड़ न आहे। 6 वाइज़ याने नसीहत करण जो तरीक़ो इहो ई मुफ़ीद आहे त वाइज़ नसीहत करण वारो पाण खे बि गुनाहगारनि में शामिल करे गुफ़्तगू करे। जीअं असां अॼु बेनमाज़ी थी विया आहियूं, तोड़े जो हू पाण नमाज़ी आहे त जीअं वाइज़ जी ख़ैर ख़्वाही वाज़िह थी वञे। 7 हसद करण वारनि जे मकर याने फ़रेब खां अल्लाह जी पनाह घुरणु घुरिजे। 8 राति रांदियुनि ऐं तमाशनि में गुज़ारणु गुनाह आहे, बल्कि बेवजह जाॻंदो रहणु बेमुनासिब न आहे। 9 सूफ़िया कराम रहमतुल्लाहि अलैहिम फ़रमाइनि था त हर शइ जी ज़कात आहे, हर नेमत जो शुक्र जुदा आहे। वक़्त जो शुक्र ही आहे त वक़्त खे जाइज़ कमनि में सर्फ़ कजे ऐं कुझु वक़्तु अल्लाह जे ज़िक्र ऐं दीनी ख़िदमत में गुज़ारिजे। 10 ए इंसान, रब्बे करीम तोखे सिधी क़ामत अता कई, जानवरनि वांगुरु न बणायो, तोखे खाइण लाइ हथ ॾिनाई त जीअं तुंहिंजो सिर रिज़्क़ जे अॻियां न झुके, राज़िक़ जे अॻियां झुके। सुभान अल्लाह। सूरत हामीम सजदा मां हासिल थियण वारियूं 9 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1 जॾहिं ख़राबु वक़्तु ईंदो आहे त इंसान ऐब खे हुनुर सम्झणु लॻंदो आहे। 2 नेकोकार याने नेकियूं करण वारो बानो नेकी करे बि मुआफ़ी घुरे त मौला तुंहिंजे दरबार जे लाइक़ु नेकी न थी सघी। 3 ज़मीन आसमान खां अफ़ज़ल आहे, छाकाणि त उहा अंबिया अलैहिमुस्सलाम जे सुकूनत याने रहण जो मक़ाम आहे, रिज़्क़ बाने जे तलाश में हूंदो आहे। 4 रिज़्क़ जी पैदाइश मरज़ूक़ याने जंहिंखे रिज़्क़ ॾिनो वेंदो आहे खां अॻु थी चुकी हूंदी आहे, पोइ इंसान रिज़्क़ जो एॾो फ़िक्र छो करे। रूह जिस्म खां 4000 साल पहिरियां पैदा थियो ऐं रिज़्क़ रूह खां 4000 साल अॻु पैदा थियो। 5 क़ुरान जी तिलावत वक़्तु गोड़ करणु, जंहिंसां तिलावत करण वारे खे ॾुखियाई पेश अचे, मुशरिकनि जो तरीक़ो आहे। तंहिं करे बाजमाअत नमाज़ जे वक़्तु मस्जिदुनि जे वेझो दुहल ऐं शरनायूं वॼाइणु, क़ुरान जे वाइज़ ते शोर मचाइणु हराम आहे। 6
रब खे उन जी ॻाल्हि ॾाढी वणंदी आहे जेको दावत ख़ैर ॾिए, तोड़े जो संदसि आवाज़ थुल्हो ऐं ॻाल्हियूं मामूली हुजनि, अल्लाह नसीब करे। 7 गुस्से जे वक़्तु अऊज़ु याने अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम पढ़णु तमामु मुफ़ीद आहे। 8 हमेशह नबी पंहिंजे क़ौम जी ज़बान में मोकिलिया विया ऐं किताब नबी जी ज़बान में नाज़िल थिया। ईअं न थियो त नबी जी ज़बान ऐं किताब जी ज़बान मुख़्तलिफ़ हुजे। 9 आराम याने राहत में रब खे विसारे छॾणु ऐं सिर्फ़ु मुसीबत जे वक़्तु यादि करणु काफ़िरनि जो तरीक़ो आहे जेको रब खे नापसंदि आहे। सूरत शूरा मां हासिल थियण वारियूं 8 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1 आलिमनि जो तवक्कुल असबाब गॾु करे मुसब्बिबुल असबाब याने अल्लाह पाक ते नज़र रखणु आहे। सूफ़िया जो तवक्कुल असबाब खां मुंहुं मोड़े मुसब्बिबुल असबाब ते नज़र रखणु आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿई तवक्कुल करे ॾेखारिया। 2 नूह अलैहिस्सलाम पहिरियां साहिब शरीअत नबी आहिनि ऐं उन्हनि ई पहिरियों भेरो काफ़िरनि खे तबलीग कई। संदन जी ई नाफ़रमान उम्मत ते सभ खां पहिरियों अज़ाब आयो। 3 इस्तिक़ामत नबियुनि जी सुन्नत आहे। सूफ़िया फ़रमाइनि था त हिकु इस्तिक़ामत 1000 करामतुनि खां अफ़ज़ल आहे। 4 हिकु ई नेकी ते मुतमइन थी न वेहो, जेतिरो मुमकिन थी सघे नेकियूं कंदा रहो, डाणा उछलाईंदा वञो, कहिड़ी ख़बर त कहिड़ो फुटी पवे। 5 सूफ़िया फ़रमाइनि था त अधु ईमान सब्र आहे ऐं अधु ईमान शुक्र आहे। 6 1000 काफ़िरनि खे मारणु आसान आहे, नफ़्से अम्मारा खे मारणु मुश्किल आहे। 7 को बि शख़्स हिन दुनिया में बेहिजाब याने बग़ैर पर्दे ऐं आड़ जे रब सां ॻाल्हि ॿोल नथो करे सघे। मूसा अलैहिस्सलाम रब सां कलाम कयो पर हिजाब में। असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिना कंहिं ओट जे रब सां ॻाल्हि ॿोल कई पर ॿीअ दुनिया में अर्श खां बि अॻिते वञी। 8 हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम जॾहिं पहिरीं वही खणी आया त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ीनी तौरु ॼाणे वरितो त हीअ जिब्राईल आहिनि ऐं हीअ जेको कुझु चई रहिया आहिनि उहो क़ुर्आन आहे ऐं उहे रब जा मोकिलियल आहिनि। तंहिं करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खाइनि इहो न पुछियो त तव्हां केरु आहियो ऐं तव्हां पंहिंजे तरफ़ां इहे ॻाल्हियूं करे रहिया आहियो या क़ुर्आन ॿुधाए रहिया आहियो। सूरत ज़ुख़रुफ़ मां हासिल थियण वारियूं 9 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। अरबी ज़बान जी कशिश। 1 क़ुरान खां सवाइ को बि आसमानी किताब अरबी में न आयो छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाइ अरब में इस्माईल अलैहिस्सलाम खां पोइ को बि नबी न आयो। सभई किताब इब्रानी ज़बान में मोकिलिया विया। हाणे इहा ज़बान बि मिटिजी वई आहे पर क़ुर्आन जे करे अरबी ज़बान आम आहे। 2 अरबी ज़बान सभिनी ज़बानुनि खां अशरफ याने अफ़ज़ल आहे छो त इन ज़बान में क़ुर्आन आयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान अरबी हुई, मतिलबु त अरबी ज़बान रूहानी आहे, ॿियूं सभु ज़बानूं जिस्मानी आहिनि। नरीना औलाद जे लाइ दुआ करणु अंबिया कराम अलैहिमुस्सलाम जी सुन्नत आहे। 3 नियाणियुनि जी पैदाइश ते घबराइणु काफ़िरनि जो तरीक़ो आहे पर दीनी ख़िदमतुनि जे लाइ पुट जी दुआ करणु नबियनि जी सुन्नत आहे। इब्राहीम ऐं ज़करिया अलैहिमुस्सलाम पुटनि जे लाइ दुआ घुरी। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम दुआ घुरी चवंदा हुआ, इस्माईल याने ए अल्लाह ॿुध, जॾहिं खेनि फ़र्ज़ंद पैदा थियो त संदन नालो इन ई मुनासिबत सां इस्माईल रखियाऊं। 4 इस्लाम में मर्द ऐं औरत ॿिन्ही जे लाइ चांदी ऐं सोन जे विहाणे ते टेक ॾियणु, चांदी ऐं सोन सां ठहियल बिस्तरे ते वेहणु सभु कुझु हराम आहे। औरतुनि खे सिर्फ़ु चांदी ऐं सोन मां ठहियल ज़ेवर पाइणु हलाल आहिनि। 5 हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात खां पोइ बि ज़िंदा आहिनि पर असांजे निगाहुनि खां ओझल आहिनि। 6 नबूवत सभिनी इस्लामी अक़ीदनि जो असुलु याने बुनियादु आहे। नबी खे मञी वरितो त सभु कुझु मञी वरितो, नबी जो इनकार कयो त हर अक़ीदे जो इनकार कयो।
7 पंहिंजे लाइ महबूब बाननि खां दुआ कराइणु पुराणी सुन्नत आहे। 8 काफ़िर एसि ताईं जो फ़िरऔनी बि मञींदा हुआ त नबी हाजत रवा मुश्किल कुशा ऐं फ़रियाद ॿुधण वारा आहिनि, उहे मुसीबत जे वक़्तु पंहिंजी मुश्किल कुशाई लाइ नबी वटि ईंदा हुआ। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 592। 9 कुझु आलिमनि फ़रमायो आहे त काफ़िरनि जूं सिर्फ़ु बुरायूं लिखियूं वेंदियूं आहिनि ऐं ॿियो फ़िरिश्तो इन ते गवाह थींदो आहे। सूरत दुखान मां हासिल थियण वारियूं 3 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1 रब जो कसम यकीन ॾियारण जे लाइ न हूंदो आहे, बल्कि जंहिंजो कसम खंयो वेंदो आहे उन जी महबूबियत या अहमियत ॾेखारण जे लाइ हूंदो आहे। 2 अज़ाब ॾिसी ईमान आणणु इन करे क़बूल न थींदो आहे जो उन में पैगम्बर जी ज़बान ते भरवसो न हूंदो आहे, बल्कि पंहिंजी अखि या अक़ुल ते भरवसो हूंदो आहे ऐं ईमान पैगम्बर ते भरवसे जो नालो आहे। इहो ई ईमान बिल ग़ैब आहे। 3 दुनिया में रब तआला जी रहमानियत याने सिफ़त रहमान जो ज़ुहूर आहे, तंहिं करे दुश्मन ऐं दोस्त ॿिन्ही खे रोज़ी ॾेई रहियो आहे। आख़िरत में संदसि रहीमियत याने सिफ़त रहीम जी जलवागरी थींदी जो सिर्फ़ु मोमिननि ते रहम फ़रमाईंदो ऐं दुश्मननि खे अज़ाब ॾींदो। सूरतुल जासिया मां हासिल थियण वारियूं 3 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1 साइंस फ़लसफ़ो ऐं रियाज़ी जो इल्मु हासिल करणु इबादत आहे, पर इन्हनि खे इस्लाम जो ख़ादिम बणायो वञे ऐं इन्हनि मां कुदरत जा दलील मालूम कया वञनि। 2 जेको मोमिन पंहिंजी सूरत सीरत ऐं ज़िंदगी काफ़िरनि जहिड़ी बणाए उहो बेवकूफ़ आहे। मोमिन खे मुशरिक खां मुमताज़ हुजणु घुरिजे। 3 सूफ़ियाए किराम रहमतुल्लाहि अलैहिम फ़रमाइनि था त मोमिन जो इश्क़ ऐं महबत न लिखियो वेंदो आहे, छो त उहो अमल न पर दिली कैफ़ियत आहे। सभिनी अमलनि जो बदिलो जन्नत आहे, पर इश्क़ जो बदिलो महबूबे हक़ीक़ी जो विसाल याने अल्लाह पाक जो क़ुर्ब आहे। सूरतुल अहक़ाफ़ मां हासिल थियण वारियूं 9 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1 काफ़िरनि खे क़ुरान ॿुधाइणु ऐं पढ़ाइणु जाइज़ आहे, इन नियत सां त शायदि उहे ईमान आणनि। क़ुरान मुसलमाननि खे अमल करण जे लाइ ऐं काफ़िरनि खे ईमान आणण जे लाइ ॿुधायो ऐं सेखारियो वञे। सची तौहीद। 2 अल्लाह खे रब मञण जी हक़ीक़त इहा आहे त संदसि सभिनी रसूलनि ऐं किताबनि खे मञियो वञे। जेकॾहिं कंहिंखे पंहिंजो वालिद तस्लीम कयो त संदसि सभिनी अज़ीज़नि खे बि पंहिंजो बुज़ुर्ग या अज़ीज़ मञियो वेंदो, छो त वालिद जो पीउ उन जो पंहिंजो ॾाॾो आहे ऐं उन जो भाउ चाचो उन जी ज़ोजा संदसि माउ आहे। तंहिं करे जेको रब खे मञण जी दावा करे पर संदसि रसूलनि जो इनकार करे, उहो दावा में कूड़ो आहे, हू रब खे मञण वारो ई न आहे। 3 दुनिया में ई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु खे जन्नत में पाण सां गॾु रखण जो वाइदो फ़रमायो, बल्कि खेनि हमेशह लाइ क़ब्र में बि पाण सां गॾु सुम्हारियो। 4 माउ पीउ ते फ़र्ज़ आहे त औलाद खे सिधी राह ते हलाइनि, न त उन्हनि जी बि पकड़ थींदी। 5 सूफ़िया फ़रमाइनि था त मोमिन वक़्तु माल ऐं औलाद हर शइ जी ज़कात कढंदो आहे। 6 हक़ तकबर सुठो आहे ऐं नाहक़ तकबर बुरो। काफ़िरनि जे मुक़ाबले में पाण खे ऐं पंहिंजे दीन खे वॾो सम्झणु, कुफ़्र ऐं काफ़िरनि खे हक़ीर सम्झणु हक़ तकबुर आहे। इहा इबादत आहे। वली जे मुक़ाबले में तकबुर महरूमी ऐं नबी जे मुक़ाबले में तकबुर कुफ़्र आहे। 7 हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पहिरियां जिन्नात आसमाननि ते वेंदा हुआ ऐं उते फ़रिश्तनि जो कलाम ॿुधंदा हुआ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में इन्हनि जो उते वञणु बंदि कयो वियो। उन्हनि खे शहाब मारिया विया। तॾहिं उन्हनि खे फ़िक्र थियो त दुनिया में केरु आयो आहे जंहिंजे करे असांजी बादशाहत ख़तमु थी वई आहे। इन जी तलाश में संदन मुख़्तलिफ़ जमातूं निकितियूं। नसीबियन जे इलाक़े जी जमात जंहिंमें 7 या 9 जिन हुआ अरब मुल्क ॾांहुं आया। उहे सोके उकाज़ा जे
उकादा जे बाज़ार में पहुता जेका मक्का मुअज़्ज़मा ऐं ताइफ़ जे विच में आहे। उहो फजर जो वक़्तु हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उकादा जे वेझो बाग़ में जंहिंखे बतने नख़ला सॾियो वेंदो हो सहाबा खे फजर जी नमाज़ पढ़ाए रहिया हुआ। जॾहिं जिन्हनि जे कननि में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ुरान पढ़ण जो आवाज़ु पहुतो त उहे सभई बीही ख़ामोशीअ सां ॿुधण लॻा। पर हीअ फजर जी नमाज़ इहा हुई जेका सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्हाम जे तौरु पढ़ंदा हुआ, छो त जिन्हनि जो ही वाक़िओ मेराज जे वाक़िए खां अॻु जो आहे। 8 जिन्हनि जे लाइ जन्नत न आहे, इन्हनि जे नेकियुनि जी जज़ा अज़ाब खां नजात आहे। 9 जिस्मानी राहतूं रूहानी अज़ाब जे मुक़ाबले में हिकु साअत या इन खां बि घटि आहिनि। तंहिं करे अक़ुलमंद खे घुरिजे त आख़िरत जे मुक़ाबले में जिस्मानी राहत खे इख़्तियार न करे। सूरत मुहम्मद मां हासिल थियण वारियूं 8 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1 ईमान जे लाइ इन्हनि सभिनी शयुनि खे मञणु ज़रूरी आहे जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब जे तरफ़ां आंदियूं आहिनि। जेकॾहिं हिक जो बि इनकार कंदो त काफ़िर थींदो, तोड़े उहे क़ुरान जे ज़रिए असां ताईं पहुतियूं हुजनि या हदीस शरीफ़ जे ज़रिए। 2 शहीद क़त्ल थियण सां ई रब जे साम्हूं हाज़िर कयो वेंदो आहे त कुझु तमन्ना कर, इन करे खेसि शहीद सॾियो वेंदो आहे, याने रब जे हुज़ूर हाज़िर। जन्नतुनि जे घरनि में नहर हुअण जो सबबु। 3 कुझु सबबनि जे करे जन्नत में नहर आहे, समुंड या दरिया न आहे, जिन मां हिकु सबबु ही आहे त नहर कब्ज़े में हूंदी आहे, बहर याने समुंड कब्ज़े में न हूंदो आहे। ॿियो ही त नहर में हुस्न हूंदो आहे, समुंड टेढ़ो ऐं हुस्न खां ख़ाली हूंदो आहे। टियों त नहर सिर्फ़ु मुफ़ीद हूंदी आहे पर समुंड ॿोॾ सां नुक़सान बि पहुचाईंदो आहे। चौथों ही त नहर घरनि में आणे सघिजे थी, समुंड नथो आणे सघिजे। जन्नत में 4 नहरूं हूंदियूं, खीर जी, शराबे तुहूर जी, ख़ालिस माखीअ जी ऐं पाणी जी, जिन जो हुस्न असांजे ख़याल खां मथे आहे। 4 जेको शख़्स हलाल ऐं हराम में फ़र्क़ु न करे, जेको साम्हूं अचे सो खाई वञे, इहो जानवरनि जे मिसल बल्कि जानवरनि खां बि बदतर आहे, छो त जानवर बेअक़ल आहे ऐं ही अक़ुल वारो आहे। पोइ बि जानवर सिंघी पोइ वात में विझंदो आहे ऐं ही ईअं ई गिड़काए वेंदो आहे। जेको सिर्फ़ु जिस्मानी राहत जे लाइ खाए, उहो जानवर ई आहे। मोमिन रब जी इबादत जे लाइ खाईंदो आहे। 5 हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तशरीफ़ आवरी क़यामत जी वॾी निशानी आहे। आख़िरी नबी अची चुको, हाणे क़यामत ई आहे। इन सां गॾोगॾु चंड जो 2 टुकड़ा थियण ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॿिया मौजज़ा बि क़यामत जूं अलामतूं आहिनि। 6 नेक अमल शुरू करण खां पोइ न टोड़ियो, नफ़िल नमाज़ शुरू करण खां पोइ उन जो टोड़णु हराम आहे। 7 दुनिया जी ज़िंदगी इहा आहे जेका ग़फ़लत में गुज़री, उहा ज़िंदगी तमामु जल्द ख़तमु थियण वारी आहे। इन में मशगूलियत नुक़सानकार आहे। जेका ज़िंदगी अल्लाह जी यादि ऐं संदसि इताअत में गुज़रे, इहा दीनी ज़िंदगी आहे। 8 दीन असांजो मुहताज न आहे पर असां दीन जा मुहताज आहियूं। दीन असां खां अॻु में बि हो ऐं असां खां पोइ बि रहंदो। जेकॾहिं रब असांखे ख़िदमत दीन जी तौफ़ीक़ ॾेई रहियो आहे त उहा उन जी करम नवाज़ी आहे। सूरतुल फ़तह मां हासिल थियण वारियूं 4 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। बैअत करण वारनि जो शान। 1 सभई सहाबा ख़ुसूसन बैअत रिज़वान वारा वॾी शान वारा आहिनि, उन्हनि जो तादाद 1400 आहे। 2 बुज़ुर्गनि जे हथ ते बैअत करणु सुन्नत सहाबा आहे, चाहे उहा बैअत इस्लाम हुजे, बैअत तक़वा, बैअत तौबह या बैअत अमाल वग़ैरह। 3 बैअत जे वक़्तु मुसाफ़हो करण बि सुन्नत आहे पर सिर्फ़ु मर्दनि जे लाइ। औरत खे कलाम सां याने ज़बान जे ज़रिए बैअत कयो वञे।
4 हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ई हिदायत मिली सघे थी ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ई हर क़िस्म जी हिदायत मिलंदी आहे। ख़्यालु रहे त क़ुरान मां हिदायत बि मिलंदी आहे ऐं गुमराही बि, जीअं क़ुरान करीम में आहे युदिल्लु बिही कसीरन व यहदी बिही कसीरा। सिपारो 1 सूरह बक़रा आयत 26। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। अल्लाह केतिरनि ई माण्हुनि खे इन जे ज़रिए गुमराह कंदो आहे ऐं केतिरनि ई माण्हुनि खे हिदायत अता कंदो आहे। नुज़ूल क़ुरान जो असल मक़सद त हिदायत ई आहे, पर केतिरा ई माण्हू पंहिंजे घटि फ़हमी जे करे क़ुरान ॿुधी गुमराह बि थी वेंदा आहिनि। तंहिं करे चयो वियो त क़ुरान जे ज़रिए केतिरा ई गुमराह थींदा आहिनि। तफ़सीर सिरातुल जिनान 92/1 अल बक़रा तहतुल आयत 26। पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सिर्फ़ हिदायत ई मिलंदी आहे, शिफ़ा ई मिलंदी आहे। सूरतुल हुजरात मां हासिल थियण वारियूं 7 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1 तमामु इबादतूं बदन जे तक़वा आहिनि ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदब दिल जी तक़वा आहे। 2 हुज़ूर हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐं हज़रत उमर फ़ारूक़ रज़ियल्लाहु अन्हुमा जे बख़्शिश एतिरी ई यक़ीनी आहे जेतिरो अल्लाह पाक जो हिकु हुजणु। 3 गुनाह न करणु वॾो कमाल न आहे, बल्कि गुनाह खां दिल में नफ़रत जो पैदा थियणु वॾो कमाल आहे। 4 मुसलमाननि में सुलह कराइण हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं आला दर्जे जी इबादत आहे। 5 मुसलमान भाउ खे नसब जो तानो ॾियणु हराम ऐं मुशरिकनि जो तरीक़ो आहे। अॼुकल्ह हीअ बीमारी मुसलमाननि में आम आहे, ख़ासि तौरु औरतुनि में नसबी तानो ॾियण जी बीमारी वधीक आहे। 6 सूफ़ियाए किराम फ़रमाइनि था त फ़रिश्तनि हज़रत आदम अलैहिस्सलाम बाबति शिकायत कई हुई, जंहिंजी तौबह हिन तरह थी जो परवरदिगार जे हुक्म सां खेनि सजदो कयाऊं। लिहाज़ा जेकॾहिं कंहिं मुसलमान जे ऐब जोई कई आहे या ग़ीबत कई आहे त उन जी आजिज़ी सां मुआफ़ी घुरो। 7 बाज़ गुमान फ़र्ज़ आहिनि, जीअं अल्लाह ताला सां सुठो गुमान रखणु त हू पंहिंजे फ़ज़ल सां मूं गुनहगार जी बख़्शिश फ़रमाईंदो। कुझु गुमान हराम आहिनि, जीअं रब ताला ते बदगुमानी करणु त हू मूंखे हरगिज़ न बख़्शींदो, या कंहिं नेक मुसलमान ते बेसबब बदगुमानी करणु। सूरत क़ाफ़ मां हासिल थियण वारियूं 10 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1 रब असांजे शहरग खां बि वधीक वेझो आहे ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जान खां बि वधीक वेझो आहे। सुभान अल्लाह। अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। ही नबी मुसलमाननि जा संदन जानियुनि खां वधीक मालिक आहिनि। ही नबी मुसलमाननि जा संदन जानियुनि खां वधीक मालिक आहिनि। हिन आयत मां मालूम थियो त दीन ऐं दुनिया जे सभिनी मुआमलनि में नफ़्स जी इताअत ते सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत मुक़द्दम आहे। जेकॾहिं कंहिं मुसलमान खे हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं कम जो हुकुम ॾियनि ऐं संदसि ख़्वाहिश कंहिं ॿिए कम जी हुजे त उन ते लाज़िम आहे त हू पंहिंजे ख़्वाहिश पूरी न करे, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं कम जो हुकुम ॾिनो आहे उहो ई करे। वाज़िह रहे त हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत अल्लाह ताला जी इताअत आहे ऐं नफ़्स जे मुक़ाबिले में सय्यदुल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत नजात जो ज़रीओ आहे, छो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शइ ॾांहुं सॾींदा आहिनि जंहिंमें माण्हुनि जी नजात आहे ऐं नफ़्स उन शइ ॾांहुं सॾींदो आहे जंहिंमें माण्हुनि जी हलाकत आहे। तंहिं करे हर मुसलमान खे घुरिजे त हू दीन ऐं दुनिया जे समूरनि मुआमलनि में पंहिंजे नफ़्स जी इताअत जे बदिरां ताजदारे रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं फर्मा बरदारी करे त जीअं हलाकत खां बची नजात हासिल करे सघे। 2 मोमिन बाने जे मरण खां पोइ ॿई फ़रिश्ता याने किरामन कातिबीन क़यामत ताईं संदसि क़बर ते तस्बीह ऐं तहलील कंदा रहंदा आहिनि, जंहिंजो सवाबु उन बाने खे मिलंदो रहंदो आहे। काफ़िरनि लाइ जहन्नम जो अज़ाब।
टे, जेके मलाइक काफ़िरनि जा आमाल नामा लिखण जे लाइ मुक़ररु आहिनि उहे ई खेनि दोज़ख में विझंदा। 4, काफ़िरनि खे दोज़ख में पहुचायो न वेंदो पर मथां खां उछलायो वेंदो। अल्लाह जी पनाह। गुनहगार मोमिन जेकॾहिं दोज़ख में वियो तॾहिं बि खेसि उछलायो न वेंदो। 5, नफ़्से अम्मारा खे मशवरो ॾियण वारो क़रीन शैतान आहे ऐं दिलि खे मशवरो ॾियण वारो मलाइक आहे। 6, रुजू करण वारो उहो आहे जेको गुनाह ते क़ाइमु न रहे, तौबह करे। हफ़ीज़ उहो आहे जेको पंहिंजे हर कम में शरई हदुनि जो लिहाज़ रखे। 7, सूफ़िया कराम फरमाइनि था त क़ल्बे मुनीब याने तौबह करण वारे दिलि अल्लाह जी वॾी नेमत आहे जेका ख़ुशि नसीब खे मिलंदी आहे। 8, नमाज़ खां पोइ तस्बीह ऐं तहलील करणु तमामु सुठो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा कराम अलैहिम रिदवान नमाज़ जी जमात खां पोइ एतिरे त बुलंद आवाज़ सां ज़िक्रुल्लाह कंदा हुआ जो सॼो महल्लो गूंजी उथंदो हो। 9, हज़रत इसराफ़ील अलैहिस्सलाम बैतुल मुक़द्दस जे सुख़रा ते बीही मुर्दनि खे पुकारींदा ऐं सभई माण्हू ज़िंदा थी उन्हनि वटि हाज़िर थी वेंदा। 10, मुर्दनि खे पुकारणु शिरक न आहे। हज़रत इसराफ़ील अलैहिस्सलाम मुर्दनि खे पुकारींदा। हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम मुअल गॾह खे ऐं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम मुअल चइनि पखियुनि खे पुकारियो। सूरत ज़ारियात मां हासिल थियण वारियूं 6 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1, हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम हवाऊं तक़सीम कंदा आहिनि। मीकाईल बारिशूं, इज़राईल मौत ऐं इसराफ़ील अलैहिस्सलाम अहकाम विरहाईंदा आहिनि। 2, सॼी राति सुम्हण बि सुठो न आहे ऐं सॼी राति जागण बि बहितर न आहे। राति जे शुरू में सुम्ही पओ ऐं राति जे आख़िरी हिसे में तहजुद जे लाइ उथो, पोइ वरी थोरो सुम्हो। इहा ई सुन्नत आहे। 3, माल वारनि जे माल में फ़क़ीरनि जो हक़ हूंदो आहे ऐं कमाल वारनि जे कमाल में बेहुनरनि जो हिसो हूंदो आहे। इंशा अल्लाह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इबादतुनि में असां जहिड़नि गुनाहगारनि जो हिसो हूंदो। संदन हिकु हिकु सजदे जी बरकत सां असां जहिड़नि किरोड़नि जो बेड़ो पार थी वेंदो। असां रसूलुल्लाह जा, जन्नत रसूलुल्लाह जी। 4, स्वालिहीन याने नेक बाननि जी मौजूदगी में फ़ासिक़नि ते अज़ाब न ईंदो आहे। जॾहिं अज़ाब अचणो हूंदो आहे त सालिहीन खे उतां ॿाहिरि कढियो वेंदो आहे। 5, जिन्ननि ऐं इंसाननि जी पैदाइश जो असल मक़सदु रोज़ी कमाइणु न पर इबादत आहे। रोज़ी इबादत जे ताबे आहे। जीअं बादशाह नौकरनि खे पंहिंजी ख़िदमत जे लाइ रखंदो आहे, खेनि पघार ख़िदमत जे बदिले में ॾिनी वेंदी आहे। जेकॾहिं उहे ख़िदमत करणु छॾे ॾियनि त पघार जा मुस्तहिक़ न रहंदा। इहा रब जी रहमत आहे जो हू निकमनि खे बि रिज़्क़ ॾेई रहियो आहे। ज़िंदगीअ जो मक़सदु। 6, रब करीम आम रोज़ी त आम मख़लूक़ खे ॾींदो आहे, जहिड़ो सिज जी रोशनी, हवा, ज़मीन जो फ़र्श, आसमान जो सायो ऐं ख़ासि रोज़ी ख़ासि बाननि खे ॾींदो आहे, जहिड़ो ईमान, इरफ़ान, विलायत, हिदायत, नबूवत वग़ैरह। जेकॾहिं रोज़ी माण्हूअ जे कसब याने कमाई ते मौक़ूफ़ हुजे हा त माउ जे पेट में ॿार खे न मिले हा। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारक वसल्लम।